अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स, असांजे चैनल ते खुशामदीद। अॼु जी हिन वीडियो में असां डिस्कस कंदासीं सिंध जी वॾे में वॾी यूनिवर्सिटी ऑफ सिंध में टीचिंग जूं जॉब्स अची वियूं आहिनि। ही जॉब प्रोफेसर, एसोसिएट प्रोफेसर, असिस्टेंट प्रोफेसर ऐं लेक्चरर जी जॉब्स आहिनि। ही जॉब यूनिवर्सिटी ऑफ सिंध जे मेन कैंपस अलामा IIKZ कैंपस ऐं जेके ॿिया सिंध यूनिवर्सिटी जा कैंपसिस आहिनि उन्हनि में जॉब अपॉर्चुनिटीज़ आहिनि। ईअं ई तव्हां एडवर्टाइज़मेंट ॾिसी रहिया आहियो जंहिंमें सभिनी खां पहिरियां प्रोफेसर्स BPS 21 जूं जॉब्स आहिनि, जंहिंमें डिफरेंट डिफरेंट डिसिप्लिन डिपार्टमेंट्स में ही जॉब अनाउंस थियूं आहिनि। जंहिंमें सभिनी खां पहिरियां प्लांट साइंसिस आहे, केमिस्ट्री आहे, फिजियोलॉजी, ज़ूलॉजी आहे ऐं ईअं ई पूरी तव्हां लिस्ट ॾिसी सघो था जंहिंमें प्रोफेसर्स BPS 21 जूं जॉब अपॉर्चुनिटीज़ अनाउंस थियल आहिनि। इंग्लिश लॉर्ड कैंपस बदीन आहे, बिज़नेस एडमिनिस्ट्रेशन मेन कैंपस आहे, बिज़नेस एडमिनिस्ट्रेशन लॉर्ड कैंपस बदीन आहे ऐं ही पूरी तव्हां लिस्ट ॾिसी सघो था। काफ़ी मल्टीपल डिपार्टमेंट्स आहिनि जंहिंमें ही जॉब अपॉर्चुनिटीज़ अनाउंस थिया आहिनि। उन खां पोइ असिस्टेंट प्रोफेसर BPS 21 जूं जंहिंमें प्लांट सर्विसेज, बायोकेमिस्ट्री, फिजिक्स, प्योर एंड अप्लाइड, जियोलॉजी, ज़ूलॉजी ऐं ईअं ई तमामु पूरी लिस्ट आहे जंहिंमें जेको आहे तक़रीबन डिपार्टमेंट्स में ही जॉब्स आहिनि। उन खां पोइ असिस्टेंट प्रोफेसर आहे BPS 19 जी, एसोसिएट प्रोफेसर BPS 20 खां पोइ असिस्टेंट प्रोफेसर आहे BPS 19 जी। इन में डिफरेंट डिफरेंट डिपार्टमेंट्स में ही जॉब अपॉर्चुनिटीज़ आहिनि ऐं उन खां पोइ जॉब्स आहिनि लेक्चरर्स BPS 18 जी जॉब अपॉर्चुनिटीज़ आहिनि जंहिंमें बी प्लांट साइंसिस आहे, बायोकेमिस्ट्री आहे, मैथमेटिक्स ऐं कंप्यूटर साइंस आहे, स्टेटिस्टिक्स आहे, इंस्टीट्यूट ऑफ माइक्रोबायोलॉजी, कंप्यूटर साइंस एट लार्ड कैंपस आहे, इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी आहे ऐं इहे डिफरेंट डिफरेंट ॿिया डिपार्टमेंट्स आहिनि। उर्दू, फिजियोलॉजी, इकोनॉमिक्स मीन्स सभु तक़रीबन जेतिरा बि डिसिप्लिन्स आहिनि उन में यूनिवर्सिटी ऑफ सिंध जॉब अपॉर्चुनिटीज़ अनाउंस करे छॾियो आहे। त इन्हनि जो जेको अप्लाई करण जो तरीक़ेकार हूंदो, जेको बि क्राइटेरिया हायर एजुकेशन कमीशन तरफ़ां रखियो आहे प्रोफेसर, एसोसिएट प्रोफेसर, असिस्टेंट प्रोफेसर ऐं लेक्चरर्स जो, उहो ई सम्झो वेंदो। जीअं फॉर सपोज़ लेक्चरर जे लाइ MPhil या MS तव्हांजी 18 ईयर लाज़मी आहे ऐं इहे जेको एक्सपीरियंस SCC तरफ़ां ॿुधायो वियो आहे उन मुताबिक़ ही जेको आहे थींदी। पर अप्लाई करण जो सभिनी खां पहिरियों तरीक़ेकार इहो आहे त हिन जो जेको फॉर्म आहे उहो डिप्टी रजिस्ट्रार एडमिन टेक जी ऑफिस मां जेको आहे 5000 जो चालाना सां पे कंदासीं। HPL अलामा IIKZ कैंपस जामशोरो या एल्सा काज़ी कैंपस जी जेका ब्रांच आहे उन में ऐं इन जी जेका लास्ट डेट आहे अप्लाई करण जी उहो आहे 10 मई 2026 ऐं इन में जेको आहे तव्हांखे डॉक्यूमेंट्स पंहिंजा कंप्लीट डॉक्यूमेंट्स मैट्रिक खां ऑनवर्ड्स जेके बि डॉक्यूमेंट्स कंहिं जॉब में अप्लाई करण जे लाइ ॾियणा हूंदा आहिनि उहे ऐं उन खां पोइ तव्हांखे सॉफ्ट कॉपी ॾियणी पवंदी CD में। त उमीद था कयूं तव्हांखे इंफॉर्मेशन मिली वई हूंदी त यूनिवर्सिटी ऑफ सिंध तरफ़ां जॉब अपॉर्चुनिटीज़ अनाउंस कयूं वियूं आहिनि। मज़ीद अहिड़े इंफॉर्मेटिव वीडियोज़ जे लाइ असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो त जीअं असांजी ईंदड़ हर नई वीडियो मां तक पहुची सघे। अल्लाह हाफ़िज़।